मली रड़ी पखातन पापिन का परे परा अड छांगतनी जे छड़ जेके धनारू धार चरन जेको साईं जो ना है वो तुझो मुझो भी नथो थी सके। इते आयासी मेले में बल्कि नेट जे जरिए भी खबर पई एकड़ी हदीस पाक समझ में अची पान करीम ने एक मर्तबा पांजे असाबन के फरमायो तो मुझा गुलामो अल्लाह इंसान जने मां जी पेट में होंदो वा रब करीम उन जे ला हर चीज लिखी छडींदो। जिंदगी मौत दुख सुख रोजी रिज़्क हत्ता के जन्नती जहन्नमी भी मां जे पेट में लिखजी वेंदो। मिशकात शरीफ जी हदीस पो असाबन अर्ज कयो गालिबन सैयदना अमीर उमर ही अर्ज कयो तो या रसूल अल्लाह अगर जन्नती जहन्नमी मां जे पेट में लिखजी विया तो पो अमल जी केड़ी जरूरत तो पो अमल जी केड़ी जरूरत आ। मुझे महबूब मदीने वारे मीर फरमायो मुझा गुलामो अल्लाह पाक जी चाहींदो आ इं कंदो वा रब करीम खां केर पुछण वारो ना है पर अमूमन दस्तूर इहो आहे जेको जन्नती मां जे पेट में लिखियल होंदो आ न वो जडे दुनिया ते ईंदो वा अल्लाह पाक उनके जन्नतियन वारा अमल करण जी तौफीक नसीब फरमाई हुई उहे अमल कंदो जेके जन्नतिन वारा अमल होंदा वरना मुझा प्यारा गुलामो इं बे थींदो वा अल्लाह पाक जेको लिखे छडींदो वा उनमें तब्दीली ला तब्दील लिकलिमात अल्लाह अल्लाह पाक जा कलिमात तब्दील कोन थींदा आहिन। ऐ मुझा प्यारा गुलामो पो कदे कदे इं बे थींदो वा इंसान जी जेके अमल होंदा आहिन उहे जहन्नमिन वारा हुन जो उथण बे शरीयत जे खिलाफ हुन जो वहण बे शरीयत जे खिलाफ पर अल्लाह पाक मां जे पेट में हुन के जन्नत लिखे छड़ियो आए और मुझा प्यारा गुलामो पो जने उन जे जिंदगी जो आखिरी हिस्सो इंदो वा वा लिखल तकदीर उन ते गालिब इंदी आ। अल्लाह ताला जी जात बाबरकात उन के एड़ो को कम करण जी तौफीक अता कंदो वा जिन जे बरकत सा रब उन जा साबिका गुनाह माफ करे अल्लाह पाक उन के जन्नती बनाई दो आहे। सुभान अल्लाह। जी हां अवा जे लसबेले में को बुधवा मौलवी साहब अहले सुन्नत में शामिल थियो अल्हम्दुलिल्लाह अवा बेले वारन के मुबारक हुजे ये खुश नसीबी आए अहले सुन्नत जी हकानियत जो वाज़े रोशन दलील आए ऐ बियो उन फकीर बेचारे के अल्लाह पाक जन्नत में मोकलण जो इरादो फरमायो तने त लिखियल तकदीर उन ते गालिब आई आहे। जो मुझा दोस्तो मदीने वारे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे गुस्ताखन के छडे वो रसूलुल्लाह जे गुलामन जी बेड़ी में सवार थियो। इहो भी याद रखण खपे त असां जी केसा जाती दुश्मनी ना है असां जी केसा जाती दुश्मनी ना है जेको भी नबी जो गुलाम आहे वो असां जो इमाम आहे पो भला असांजा जाती उन सां तबियत न भी ठहे भला जाती उन सां असांजा इख्तिलाफात भी हुजन पर उन जे दिल में नबी पाक जी मोहब्बत आ नबी पाक जो इश्क आ अल्लाह जे रसूल जी ताज़ीम ऐं तकरीम आहे अल्लाह जो कसम आ वो असांजे मथे जो ताज आहे। इहो ही सहाबा जो तरीको आ अबू बकर सिद्दीक जो तरीको आ अमीर उमर जो तरीको आ अबू बकर सिद्दीक जो बच्चो आ हजरत सैयदना अब्दुर्रहमान बिन अबू बकर एक मर्तबा पंजे बाबे के चया बाबा एकड़े जंग में हासो मां अबू जहल जे तरफा अवा नबी पाक जे तरफा ओ बाबा जडे जंग हली रही हुई अवा अचानक मुझे तलवार जे वार में अची वया पर सुठो जो मां अवा के गौर सा डिठो मो अवा के सुञाणी वरतो पो बाबो समझे मां तलवार रोके छडे अबू बकर सिद्दीक जी दाह निकरे वई पान फरमायो अब्दुर्रहमान मुके पैदा करने वाले रब जो कसम उन जंग में तुझी तलवार में मां आयस तो बाबो समझे छड़े दिनो हो पर जे कदे अबू बकर सिद्दीक जे तलवार
में पुट तू अचे हा त मूंखे पैदा करण वारे रब जो कसम आ मां तोखे पुट समझे कोन छॾियां हा तोखे नबीअ जो दुश्मन समझी मां कत्ल करे छॾियां हा। नारे तकबीर, नारे रिसाला, सैयदी मुर्शदी, गुलाम है गुलामी रसूल में जो न हो इश्क मुस्तफा मन सब नबियन फक्तुलू मन सब नबियन गुस्ताख रसूल की एक ही सदा सरतन से जुदा सरतन से जुदा। दोस्तों सैयदना अब्दुल्ला बिन उमर घर आयो अम्मा का पूछी अम्मा छा पचायो सैयदना अमीर उमर वेठो मां चयो पुट कद्दू जी भाजी बनाई है कद्दू जी सब्जी लौकी बनाई है तो सैयदना अब्दुल्ला बिन उमर चयो मां मूंखे कद्दू पसंद न आहे हुन जो इं चयो हज़रत अमीर उमर घर मां निकतो वा तलवार खई आ खबरदार अब्दुल्ला तुंहिंजो खैर न आहे मां अॻियां अची वई छा थियो पान फरमाए चवे पियो त मूंखे कद्दू पसंद न आहे कद्दू मूंखे नथो वणे ऐ तोखे अब्दुल्ला ख़बर न आहे मुंहिंजे मदीने वारे मीर जी पसंदीदा ग़िज़ा कद्दू शरीफ आ तूं भले मुंहिंजो पुट आहे पर जेकॾहिं उहा शइ तोखे पसंद न आहे त पोइ तुंहिंजी सज़ा उमर जे तरफ़ां तलवार आहे। मुंहिंजा दोस्तो साईं जे अम्मा विचों अचे वई हज़रत अमीर उमर मुंहिंजा दोस्तो इहो वाज़े पैगाम ॾिनो वा अदा आशिक उहो वा जेको उन शइ सां बि मोहबत करे जेका मदीने वारे मीर जे पसंदीदा आहे। सुभान अल्लाह। प्यारा दोस्तो असां अमीर अहमद साहब जे खानदान के जेके सुन्नी आहिनि उन्हनि खे बि मुबारक पेश करूं था ऐं अवां के भी इस्माइलियाणी वारा ॿुधवा त 11-12 साल होते तव्हां वटि बि साईं जिन जेको जो ऐं इहे कोन थो चवां आवाज़ पियो परियां वञे। दोस्तो अल्लाह उनखे हिदायत ॾिनी ऐं इंशाअल्लाह ये इब्तिदा इहो हज़रत क़िबला उस्तादुल उलमा से काज़ी अब्दुल मजीद साहब कुरैशी रहमतुल्लाह अलैह जो फैज़ आहे। मुफ्ती आजम पाकिस्तान अल्लामा मुफ्ती मुनीब रहमान क़िबला से मुफ्ती मोहम्मद जान नईमी अल्हम्दुलिल्लाह तांजो चक्कर लगाए वयान ते तब्दीली आई आहे। हाँ तमाम बस रुगो ॾिसजो इंशाअल्लाह हाणे धड़ाधड़ जेको उनके जॾहिं हकीकत समझ में आई आहे न बा त यार ही त असां ग़लत रस्ते ते आहियूं आम माण्हू वञे वरी मोटे उन में कमाल ना है पर पढ़ियो लिखो मौलवी साहब आऊं तो बुधा पे तो मुफ्ती भी आ हाँ मुफ्ती भी आ आलिम आ वो हकीकत जॾहिं उन जे साम्हूं उहे जेके मुंहिंजा दोस्त बुज़ुर्ग पर्दा हा न उहे जॾहिं पर्दा हटिया तॾहिं उनखे सम्झ में आई मां त गुमराही जे रस्ते ते आहियां। तॾहिं मुंहिंजे मौला अली शेर खुदा अली अल मुर्तदा फरमायो त इल्म ॿिनि क़िस्मनि जो हूंदो आहे। इल्म ॿिनि क़िस्मनि जो हिकिड़ो इल्म गुमराह कंदो आहे ॿियो इल्म हिदायत ॾींदो आहे। हिकिड़ो माण्हू उचे बीठो हज़रत अली साईं खे अर्ज़ के सोना हे तव्हां छा पिया फरमायो इल्म हिदायत ॾींदो आहे इल्म गुमराह कंदो आहे हालांकि नबियुनि जे सरदार फरमायो इल्म में हिदायत ही हिदायत आहे। मुंहिंजे मौला अली मुश्किल कुशा फरमायो अदा अगर इल्म में हिदायत हुजे हा त शैतान गुमराह कान थिए हा शैतान गुमराह कोन थिए हा। पोइ उन चयो सोना अली अवां पाण ॿुधायो इल्म हिदायत कीअं ॾींदो आहे इल्म गुमराह कॾहिं कंदो आहे पाण फरमायो उहो इल्म हिदायत ॾींदो आहे जो इल्म बि हुजे शेख कामिल जी सोहबत बि हुजे अल्लाह वारनि जे दामन सां वाबस्तगी हुजे उहो इल्म इंसान खे हिदायत ॾींदो आहे पर इल्म हुजे अल्लाह वारनि सां दुश्मनी हुजे उहो इल्म हिदायत कोन ॾींदो आहे उहो इल्म गुमराह कंदो आहे।
अल्लाह के किताब उही निसाब जो उन जो पांजो मुखालफन जो निसाब है पांजो भी वही निसाब है वही बुखारी वही मुस्लिम वही तिरमिज़ी वही सुनन निसाई वही इब्न माजा वही मुस्नद इमाम अहमद बिन हंबल वही मुजा दोस्तों बुजुर्गो हिदाया वही कंज वही काफिया वही सागी किताब वो सागी निसाब पर असा के उस्तादन मोहब्बत से पढ़ायो के उस्तादन मुझा दोस्त बुजुर्गो महबूबन जी मोहब्बत कौन सिखारी हाँ मोहब्बत कौन सिखारी तने मुझा दोस्त बुजुर्गो हुनन जे दिलिन मां अल्लाह जे महबूब जो अदब खत्म थी वियो वरना जे दिल अंदर अदब होंदो वा मोहब्बत रसूल होंदी आ ताज़ीम रसूल होंदी आहे मुझा दोस्त बुजुर्गो उन जे मथा मुझे करीम रब जो करम जरूर थींदो आहे अल्लाह पाक जो फजल जरूर थींदो आहे मुझा प्यारा दोस्त बुजुर्गो यो हज़रत मार्ज पे कयो तो सही किबला काजी अब्दुल मजीद कुरैशी रहमतुल्लाह अलैह जो फैजान आहे जो अल्लाह जो वली नेक साले बानू जने दुनिया ते होंदो आहे तो उन जो फैज अञा घट होंदो आ पर जने दुनिया छडे तो वो पंजी मजार में बींदो आहे तदे उन जे फैज ए तसरुफ में अञा भी इजाफो थी पवंदो आ हजरत शाह अब्दुल हक मुहद्दिस दहलवी रहमतुल्लाह अलैह पान फरमाता माखा एक मर्तबा मुझे मुर्शिद कामिल पुछो अब्दुल हक इमदादुल हय्य अकवा ओ इमदादुल मय्यत अकवा मां अर्ज कयो सोना इमदादुल मय्यत अकवा मिल इमदादुल हय्य ओ मुझा कामिल पीर अल्लाह जो वली जने जिंदा होंदो वा तने उन जो फैज घट होंदो वा पर अल्लाह वारो जने ही दुनिया छडे आलम बरज़ख में भी दोवा अल्लाह ताला जे ज़ात बा बरकात उन जे फैज में अञा बे इजाफो कंदो आहे पान फरमायो तो मुके मुझे शेख मुझे मुर्शिद फरमायो तो सच फरमायो अल्लाह जो वली जडे दुनिया में होंदो आ चो तो दुनिया में अल्लाह जो जो कामिल वली होंदो आ जो को नेक बानो अल्लाह जी दरबार में जो मकाम होंदो वा वो पांजी तारीफ कदे भी पसंद कोन कंदो वा वो पांजी शोहरत कदे भी पसंद कोन कंदो आहे पो जडे वो दुनिया मां के अलविदा करे जडे मालिक सा उन जी मुलाकात थींदी आ पो शोहरत जो मुजा दोस्तो खौफ खत्म थी वेंदो वा पो मुजा प्यारा दोस्तो बुजुर्गो उन जे नफ्स जे तारीफ जो खौफ खत्म थी वेंदो वो अल्लाह जो कामिल बानो होंदो मजार में आ पर यार सभिन के रंगीदो रहंदो आहे के कामिल बाना दुनिया में ही रंग लाहींदा शाह बंदर जो कामिल वली में हाजी इलाही बख्श महंदर रहमतुल्लाह अलैह 4 या 5 दी थियन पेरी उस्तादुल उलमा शेखुल हदीस व तफसीर हद केला से काजी मोहम्मद अहमद नईमी दामत बरकातुल आलिया जेके केला से मुफ्ती मोहम्मद जान नईमी जा उस्ताद है जलसे में हा सांजी सदारत हुई मुफक्किर जे तकरीर हुई पोते फारिग थी वेठा से तो मुंह साईं का पूछो चंद के ज़हन में सवाल आ तो वे पूछा ऐसे मंदर साहब रहमतुल्लाह अलैह जे बारे में हाजी इलाही बख्श महंदरो रहमतुल्लाह अलैह उन जी एकड़ी करामत मु पुछी ए बी पान पंजे तरफा बुधाई तो पान फरमाई पुट अल्लाह वारा पान के मशहूर कोन कंदान जाहिर कोन कंदान ए पान जिंजी निशानदही कयो मानो अजबे हयात आहिन पो मु साईं का भी पूछो पर मौलवी ज़ैन वरी मोन का तस्दीक भी कराई जिन जे बारे में पान फरमाए तो मजार शरीफ जो हजरत सैमिया इलाही बख्श महंदर रहमतुल्लाह अलैह अमा जो जिंदगी में वंजन नसीब ते आली शान मजारा आली शान मस्जिद शरीफा आली शान उन जो सैना पान फरमान लगा तो उन मस्जिद जे सैन में कई मानू अचे मार्बल लगाया टाइलो लगायो वो हिकड़े ॾाड़े उन मानू सा मां मिलियस मां चयो मां सदा अमा वडो
दरगाह ते कम करायो वा अल्लाह पाक मां के सलामत रखे। त उन मानो मां के अर्ज कयो सोना जिया ब्या मानो साईं जा मुरीद आहिन असां भी इया मुरीद आयो पर असां ते एडो थोरो आ एडो थोरो वा जो असां बारन बच्चन समेत खिदमत करियो तब वो थोरो मथे आहे। मां पुछो बा वो केड़ो थोरो आ पान फरमायो सोना असां जी नंढड़ी भेण हुई 10 साल हुन जी उम्र हुई वफात करे वये ऐं भेण जे विछोड़े अम्मा के सफ़ा झोरे विधो बाबो जो होश गुम थी वयो भेण जे मैयत घर में रखी आ। एतरे में असां के अचण वारे माण्हू चयो त अवां जे ॻोठ खां थोरो फासले ते म्या हाजी इलाही बख्श मेंदरो रहमतुल्लाह अलैह आयो वा अगर इजाजत ॾियो त मां साईं के वठी अचां। मुंहिंजा दोस्तो उनके आंदो वयो पाण फरमायो साईं आया अचे असां जे बैठक में वेही पुछण लगा वफात केर करे वयो आ। ॿुधायो वयो साईं हिकड़ी धीअ आहे 10 साल हुन जी उम्र आ। साईं फरमायो मूंखे उन ॾांहुं वठी हलो। वड्डी उम्र हुई वठी हलिया साईं जे चेहरे तां ये कपड़ो हटाए पाण फरमायो हिन जी त उम्र अञा रांद खेॾण जी हिन जी उम्र का मरण जी त ना आहे रांद खेॾण जी। साईं जो ये लफ्ज चया तो न मुर्दा जिस्म में जान पइजी मुर्दा जिस्म में जान पइजी वे पुरानी गाल ना है। उस्ताद साहब मुझे बुधायो तो तकरीबन 5 या 6 साल थानो न माई जी शादी थी आ हैदराबाद में वेठी आ जे तस्दीक करानी हुजे त इस्माइल वेंदो टंडो जाम उनके एड्रेस आऊं दींदुस हैदराबाद में तस्दीक कराई दो वो माई अज भी मौजूद आहे। अल्लाह जे कामिल बानन के रब करीम वो इख्तियार दींदो आहे। हां ईसाई जो मुनाज़रो लगो पयो आ ओ मजा दोस्तो खलीफ अब्बास से वेठो वा ईसाई पो चवे असां जो नबी ईसा अलैहि सलाम मुर्दा जिंदा कंदो अवां जे नबी खां असां जे नबी जो शान मथे आए मुसलमान दलील ॾियण मुंहिंजा दोस्त बुजुर्गो आलम सगोरा दलाइल ॾींदा रहिया काफ़ी देर गुज़री वई आहे ईसाई मुझ में न पियो थिए अञा थोरी देर गुज़री आहे। मुंहिंजा दोस्तो बुजुर्गो हिकिड़ो नंढो ॿार आहे बटड़े किताब सीने सां लॻाए अचे गुज़रियो आहे रश ॾिठई आहे। मुंहिंजा दोस्तो बुजुर्गो पुछा कया छा जो रश आहे ॿुधायो वियो बादशाह वट ईसाई आयो वा चवे पियो मुसलमानन जे नबी खां असां जे नबी जो शान मथे आ जो ईसा अलैहि सलाम मुर्दा जारींदो हो अवां जो नबी कदे को मुर्दो कोन जारियो। मुंहिंजा प्यारा दोस्तो साईं फरमायो ओ मौलवी छा था चवन ॿुधायो वियो सोना मौलवी दलील पिया ॾियण पर मञण जे ला तैयार नाहे। मुंहिंजा दोस्तो उन बच्चे चयो अगर मूंखे इजाजत मिले त इन ईसाई के मुतमिन करण मां अब्दुल कादिर जो कम आहे। खलीफे के ॿुधाऊं सैकड़ो आले नबी औलाद अली चयो तो आऊं तो जवाब ॾियां साईं भी खलीफे चयो वठी आणियो हज़रत महबूब सुभाणे के आंदो वयो आ। और मुंहिंजा दोस्तो अञा नंढो बच्चो आ ईसाई के पुछया छा सवाल आ ईसाई चवण लगो ईसा अलैहि सलाम मुर्दा जिंदा कंदो हो जंहिंजो सबूत कुरान में आ अवां जे नबी का शान वारो आहे। अगर अवां जो नबी जे मुर्दा जिंदा करे हा त कुरान में उन जो जिक्र हुजे हा लिहाजा असां जो नबी हजरत ईसा अलैहि सलाम शान वारो आ। मुझे पीरन जे पीर सोने अब्दुल कादिर जिलानी फरमायो आए ईसाए मुझे मदीने वारे मीर जो मकाम परया मां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे गुलामन जो अदना गुलाम आया। यो कम
अगर जे मां करियां त पोइ तुंहिंजो छा इरादो आहे। अर्ज चवण लॻो अगर अवां इहो कम कयो त इहो मां उते जो उते कलमो पढ़ण लाइ तयार आहियां। पाण फरमाए पोइ वठी हल के मुर्दे ते या कब्रिस्तान ते। ईसाई भी हरामी वियो कब्रिस्तान ते गोले गोले सपा बोसीदा कब्र हुई जे जो हड्डियूं भी सड़ी वयूं हुई। उन जे मथां ॿियारई आ चई अब्दुल कादिर अगर कामिला हिन के उथार। मुंहिंजा दोस्तो बुजुर्गो साईं फरमायो अवां जो नबी ईसा अलैहिस्सलाम छा फरमाइंदो हो। पाण फरमा चवण लॻो जॾहिं ईसा अलैहिस्सलाम मुर्दे के उथारींदो हो त पाण फरमाइंदा हा कुम बे इज़्निल्लाह। उथे अल्लाह जे हुक्म सां हज़रत अब्दुल कादिर जिलानी फरमायो त हाणे मुंहिंजो कमाल ॾिसजां। हज़रत ईसा अलैहिस्सलाम फरमाइंदा हा कुम बे इज़्निल्लाह पर मां अब्दुल कादिर तो चवां कुम बे इज़्नी मुंहिंजे हुक्म सां उथ। मुंहिंजा दोस्तो पीरान पीर फरमायो कुम बे इज़्नी कबर फाटी पया उन मां मुर्दो बाहर आयो आहे। नारे पीर थी सके तो सुभाणे केरे एतराज करे त भई कुम बे इज़्नी तो सराज मुझे हुक्म सां उठ। मारण जारण अल्लाह जी सिफत आ ही तो शिरक आ। अब्दुल कादिर पे चवे उन जो जवाब ॾेई छॾिया। मुझे मदीने वारे मीर फरमायो माज़ाल अब्दी यतकर्रब इलैया बिन नवाफिल हत्ता अहबबतुहु। मुझे मदीने वारे मीर जी हदीसा अल्लाह जो हबीब तो फरमाए रब पाक फरमायो जॾहिं मुंहिंजो बानो इबादतों रियाज़तों करे मां रब करीम जे करीब थी वेंदो वा त पोइ मां करीम रब उन सां मोहब्बत जो ऐलान कंदो आहियां। जॾहिं उन सां मोहब्बत मां रब कंदो आहियां त पोइ मां उन जा हथ बणजी वेंदो आहियां जंहिंसां हू पकड़ींदो आहे। उन जा पेर बणजी वेंदो आहियां जंहिंसां उहो हलंदो वा। उन जा कन बणजी वेंदो आहियां जंहिंसां उहो ॿुधंदो वा। उन जी ज़बान बणजी वेंदो आहियां जंहिंसां उहो कलाम कंदो वा। उन जूं अखियूं बणजी वेंदो आहियां जंहिंसां उहो ॾिसंदो वा। ओ मुंहिंजा दोस्तो बुजुर्गो जंहिं वक़्त में हज़रत पीरान पीर फरमायो कुम बे इज़्नी उन वक़्त में पाण अल्लाह जे मोहब्बत में अहिड़ा मस्त हुया जो रब फरमायो ज़बान उन वलीअ जी हूंदी आहे कलाम मां रब्बुल आलमीन जो हूंदो आहे। सुभान अल्लाह। मुफ्ती शफात रसूल नईमी दामत बरकातुम अलिया ॿुधाईंदा को बद मज़हब पीरान पीर जो दुश्मन उन तकरीर पे कई त लठ रखियो पे रखे हीअ मुंहिंजी लठ रखी आ काथे अब्दुल कादिर अगर आहे त पोइ ये लठ अची मुझे मथे में हणे। काथे अब्दुल कादिर जे आहे त ये लठ खणी मुझे मथे में हणे। अॻियां को अब्दुल खालिक जड़ो वेठो तो लठ खणी ठका मोले के मथे में कराए चढ़े ही तो छा कयो ये छोटा मोटा कम अब्दुल कादिर जा गुलाम ही करे छॾींदा। इन्हनि जे लाइ साईं खे अचण जी ज़रूरत कोन पवंदी आहे। मुंहिंजा दोस्तो तोखे मूंखे अल्लाह पाक पीर अहिड़ो ॾिनो आहे जेको पीरनि जो पीर आहे। मुंहिंजा दोस्तो नबी अहिड़ो अल्लाह पाक ॾिनो आहे जेको नबियनि जो नबी आहे। पर ज़रूरत इन ॻाल्हि जी असां पंहिंजो अमल ठीकु करियूं अमल ठीक करियो। मुझा दोस्त बुजुर्गो तुझी मुझी नबी पाक सां मोहब्बत आ। मां तवा के दावत फिक्र तो दिया त कदे पंजे अमल जे मथा भी गौर करियो असां छा करे रहिया असां जो 24 कलाकनि में महबूबन सां केतरी मोहब्बत आ। अल्लाह जे हबीब जे असहाबन सां केतरी मोहब्बत आ। साईं जे सुन्नत और शरीयत जे मथा तुझो मुझो केतरो अमल आहे। मुझा दोस्त पान करीम अलैहि सलातो सलाम जे सुन्नत ते तुझो मुझो केतरो अमल आ। खुदा रा मुसलमान 5 वक्त जी नमाज पढ़
हुकूकुल इबाद जी मां जा हक, बाबे जा हक, पाड़े जा हक, अजीजन करीबन जा हक, मिटन माइटन जा हक, ही उवे आहिन जो मदीने वारे साईं फरमायो त क़यामत जे ॾियारे अल्लाह पाक अगर माफ़ी दींदो तो हुकूकुल्लाह जी दींदो। हाँ, नमाज फर्जा कर्जा लाजमी अदा करने पर रब नुक्ते नवाजा। जे रब राजी थिए न अवा के बुखाए के मानी खाराई अल्लाह तुझी जिंदगी जो सब गुनाह माफ करे छे। हाँ के उन्यायल के तो पानी प्यारो अल्लाह पाक राजी थी पवे, पर रब उवे गुनाह माफ कंदो जेके हुकूकुल्लाह में होंदा। हुकूकुल इबाद जी माफी कोन थींदी। उवे कीअं थींदी जो क़यामत जे ॾाड़े हुननि जा गुनाह तोते तुंहिंजो नेकियो उन्हनि खे मिलंदो। अल्लाह पाक मूंखे तव्हां सभिनि खे 5 वक्त पाबंदी जमात सां